मरी व्या प्यारा वफादार मानू बच्चा बाकी बेदर्द बेकार मानू जेके फुरे दिल पर आइन पंहिंजी ॾियन था ही कहिड़ा न आहिन मज़ेदार माण्हू नवा पार कर कंहिंसां दिल जो ऐदादन खतरनाक आहिन खरीदार माण्हू हिकिड़ी नई शइ सोचियो तव्हां सां शेयर कयां मरहूम हाजी गुलाम नबी मैसर छो त शायर मुअल न हूंदो आहे उन ज़रूर ते मौजूद हूंदो आहे जंहिं वक़्तु हुन जी पोइट्री शुरू थी आहे अर्ज़ कयईं महबूब साईं खे खिलाए ॿियो दफ़ो तबिया इंसान छा चवंदा खिलाए ॿियो दफ़ो वारी तबिया इंसान छा चवंदा वरी माण्हू अलाए छा मझारो छा न छा चवंदा खिलाए ॿियो दफ़ो वारी तबिया इंसान छा चवंदा वरी माण्हू अलाए छा मझारो छा न छा चवंदा खिलाए ॿियो दफ़ो वारी खिलाए ॿियो दफ़ो वारी खतावा रेखे खिदमत में सदे आड़ाए बोले खतावा रेखे खिदमत में सदे अचा पाणी तुंहिंजा दरबार छा चवंदा वरी माण्हू अलाए छा मझारो छा न छा चवंदा खिलाए ॿियो दफ़ो वाजिब करण जी ज़रूरत न आहे पर अॼु मौक़ो अहिड़ो आहे गीती यादि अची वियो आहे त महिमान आया आहिनि हाजी गुलाम नबी अर्ज़ कयो आहे पंहिंजे महबूब खे मुंहिंजा महिमान अॼु मूं वटि आया मौक़ो सुठो आहे पुछनि था यार तो वारो तोखां छा मेहमान अॼु मूं वटि आया मौक़ो सुठो
चमंदुसी तबेडो अगर चमंदुसी तबेडो तपो मेहमान छा मिसरो तुई नादान कोठी दे खुद नादान छा चवदा